नाजरीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ यहाँ बिशारा सुमरो नजर भी जनासी खास खबर। इस्लामाबाद के इलाइक़नि में फ़ौज के इस्तेमाल ईंदड़ ज़मीननि बाबति अहम फ़ैसिलो। इस्लामाबाद इंतज़ामिया के मोनाल होटल सील करण ऐं नेवी गोल्फ कोर्स जो अॼु ई कब्ज़ो वठण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में मारगल्ला हिल्स नेशनल पार्क में हद अक़लियुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट ज़मीन रियासत हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो मारगल्ला नेशनल पार्क ते हद अक़लियूं ख़त्म कराइण जो बि हुकुम। 1970 जे कानून ते अमल थींदो इहा ज़मीन रियासत जी मिल्कियत हूंदी। 1970 जो हाणे कानून मौजूदु न आहे। कानून खां मथां केर बि न आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे नाइल करार ॾियण जी दरख़्वास्त रद्द तक जे MP खे चयो हू दरख़्वास्त दाख़िल कराए। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी दरख़्वास्त गुज़ार खे हिदायत। मरीसाने ते हुकूमत बेहसी जो मुज़ाहिरो कयो आहे। असां अहिड़ी बेहस हुकूमत ख़िलाफ़ कॾहिं न ॾिठी। हर शइ जो इल्ज़ाम ॿियनि ते मणी छॾींदा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियो। चवे थो अटे खंड ऐं यूरिया बहरान जो इल्ज़ाम बि सिंध हुकूमत ते लॻाए पियो। मुल्क जो सदर ऐं वज़ीर आज़म अॼु परॾे में कंपनियूं हलाइनि पिया। PTI का बि स्टेटमेंट जमा न कराई आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जो कराची में मीडिया सां ॻाल्हियो। चवे थो हुकूमत इहो ॿुधाइण खां लवाए पई त IMF सां कहिड़नि शर्तनि तहत मुआइदो थियो। मुल्क में कोरोना वायरस के 2 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो 28,974 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1,467 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 3.33% रही। पंडोजाम में मुबैना तौर ज़हरीलो शराब वापरण सबब 3 ॼणा फौत। फौतन में आमिर हामिद ऐं आरिफ शामिल। मिरो खान वेझो ॻोठ जमाल खान लगारी में शादीशुदा औरत सफ़िया लगारी मुबैना तौर क़तल। मक़तूला जे वालिद तालिब लगारी जो चवणु आहे त सफ़िया लगारी खे संदसि मुड़ुस अली गुल ऐं ॾेरनि घुटारे क़तल कयो आहे। उडेरोलाल में मुख्य रोड़ी केनाल वटां अणॼातल शख़्स जो ॻरियल हालत में लाश। सरहद पुलिस 4 महीना अॻु शागिर्दियाणी आसिया लखण के कार इल्ज़ाम हेठि क़तल कंदड़ संदसि चाचे मेहराब लखण के सखर मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार वटां क़तल में इस्तेमाल थियल हथियार बि हथ कयो पियो आहे। ऐं कोटड़ी पुलिस क़तल थियल नींगर इमरान बुघियो जे क़तल में मुलज़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार इमरान बुघियो नींगर खे क़तल करण जो एतराफ़ कयो आहे। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ही आहिनि।